रमज़ान मुबारक जो महीनो अचे तो इंतहाई बाबरकत महीनो आहे। चओ त इंशाअल्लाह इन महीने जा रोज़ा रखंदासीं। हाणे खां खंड पत्ती चावर गेहूं राशन जो सामान वठी रखो। जंहिं ॾींहुं नेकी जो को इरादो करे थो अल्लाह हुनजे आमाल नामे में उहो सवाब थो लिखाए छॾे। पर साल जेके रोज़नि में आहे हिन साल काफ़ी नथा नज़र अचनि। मता आहे ज़िंदगी जो आख़िरी रमज़ान हुजे। पंहिंजे गुनाहनि जी अल्लाह पाक खां माफ़ी वठिजो। राति जा 3:30 थींदा पूरी दुनिया में लाउड ते इहो ऐलान थींदो उथो मुस्लमान रोज़ा रखो। हदीस में जे तो यो वक्त सेरी वारो एडो अल्लाह पाक के वणे थो। अल्लाह ताला फरमाए थो मलाइको ता शायद रहजो मुंहिंजा बाना छा था कनि रब त ॼाणे थो। फ़रिश्ता रब खे अर्ज़ कंदा या अल्लाह के तुंहिंजा बाना नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ था पढ़नि, के पढ़नि था ला इलाहा इल्लल्लाह। राति जा 3 थिया आहिनि, के वेठा क़ुरान था पढ़नि रोअनि था। तुंहिंजूं बानी रोज़ेदारनि जे लाइ मानी थी पचाइनि। हदीस में जे तो यो वक्त सेरी वारो एडो अल्लाह पाक के वणे थो। अल्लाह ताला फरमाए थो मलाइको ता शायद रहजो जेके मुंहिंजा बाना ऐं बानियूं राति के ॾींहुं कई वेठा आहिनि, जेके रोज़े जे इरादे सां उथिया आहिनि। मलाइको ता शायद रहजो मां अल्लाह इन जी उमिरि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ करे छॾियामान। हदीस शरीफ़ में जे तो रोज़ेदार सुबुह जो रोज़ो रखी घरां निकिरंदो आहे। हिक रोज़ेदार सां 70,000 फ़रिश्ता गॾु आहिनि। उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं था घुरनि। वक्त थे तो सेरीअ जो इन टाइम ते तव्हां जेका दुआ घुरंदो अल्लाह पाक तव्हांजी दुआ क़बूल फरमाईंदो। किरोड़ ते 2.5 लख ज़कात फ़र्ज़ आहे। अकीमो सलात व आतो ज़कात, नमाज़ क़ाइम कयो ज़कात जो। पैसनि जी ज़कात आहे, जिस्म जी ज़कात समूरा जो। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा अथव। सेरी में बाक़ी मुनो कलाक त 2 गिलास पानी जा ॿिया पीअंदो। बाक़ी अधु कलाक त चांहि जा 3 कोप पीअंदो। बाक़ी 20 मिंट चांवर जा 2-3 गिरा। वरी कणक जी मानी। असां रमज़ान में बाडी खे पालींदा हूं। सेरी महिल अलाए छा छा खाऊं था। इफ्तारी महिल वरी तरावियां पढ़ी वरी मानी था खाऊं। समूरा जो अल्लाह से फरमाए थो मां पाण खाइण खां पाक पीअण खां बि पाक। जेतिरो वणे सेरी में खाओ, इफ्तारी में खाओ, पर मां लेखो भी न कंदो मां, पर मुंहिंजो रोज़ो न छॾिजो। इन्हीं न कजो देखा चांद रमजान का तो मैं हो गया बीमार, जब देखा चांद शवाल का तो मैं हो गया होशियार। रोज़ा फर्ज़ अथव। क़यामत वारे ॾियारे जे रोज़ेदारनि खे अल्लाह ताला अजु ॾींदो। पोइ नंढा लोटा जिन दुनिया जे जान में रोज़ो न रखियो उन्हनि खे हिकु ढुक बि पाणी जो न मिलंदो। असां हैदरी साहब वाइद कयो रोज़ा रखो। क़ाइदे कंबर साईं मौलाना मोहम्मद वज़ीर गुलजारी साहब बयान फरमाए रोज़नि ते रोज़ो रखियो थी चईं मुंहिंजी तबियत सही न आहे। वॾो सही आहे, असां कंहिंसां अटकियल कई पर रब त ॾिसई थो। रोज़ा रखिजो जो इंशाअल्लाह। वसाइमीन वसाइमात 22 पारो सूरत आज़ाब गॾे अल्लाह ताला बयान फरमायो आहे। रब तो फरमाए रोज़ेदार बाना ऐं बानियूं जिन मुंहिंजे ख़ातिर रोज़ा रखिया इन्हनि जे लाइ मग़फ़िरत बि आहे, माफ़ी बि आहे, त जन्नत बि आहे। सॼी राति रमज़ान जे मौज़ू ते ॻाल्हायां। राति गुज़री वेंदी रमज़ान जे महीने जी न खुटंदी फज़ीलत। रमज़ान जे 17 तारीख़ ते हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला वफ़ात थी आहे। रमज़ान जे 21 तारीख़ ते हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला जी शहादत थी आहे। हिकु ॿी रिवायत में जे तो हज़रत अली साईं भी 7 रमज़ान मुबारक ते शहीद थिया। रमज़ान जो महीनो अहिड़ो आहे जंहिंमें क़ुरान पाक नाज़िल थियो आहे ऐं आख़िरी ॾाह वे जो इतिकाफ़ में जो इंशाअल्लाह 21 जी राति, 23 जी राति, 25 जी राति, 27 जी राति, 29 राति, ये 21 रातियूं आहिनि। लैलतुल क़द्र जी राति 27 रमज़ान मुबारक जी राति हज़रत इब्न अब्बास को फरमान आहे 21 रातियूं। 21 जी राति भी थी सके थी, 23 जी राति, 25 जी राति, 27 जी राति, 29 जी राति। इमामुल अंबिया नबी से फरमाइंदा जेको आख़िरी ॾाह को वेठो
इतिकाब में अल्लाह इन खे बिन क़बूल हज बिन क़बूल जो अल्लाह पाक सवाब तो अता फरमाए पर आखिरी सजो ॾाको न वेही सघियो इतिकाब में क़ाइदे मोहतरम खे जाइ जो हज़रत मौलाना साईं अब्दुल क़ादिर मोगरी साहब ही आलम बुज़ुर्गन अल्लाह ताला इन जी हिफ़ाज़त फरमाए साईं उन खे जाइ जो अल्लाह साईं तव्हांजी हिफ़ाज़त फरमाए साईं मुंहिंजा मोहतरम दोस्तो पढ़ो दुरूद शरीफ़ सल्लल्लाहु अला मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं आखिरी सजो ॾाको न वेही सघियो इतिकाब में न वेही सघियो इंसान आहे त बि तव्हांजे लाइ माफ़ी अथव दरवाज़ो खुलियो पियो आहे नबी साईं फरमाइनि था जेको आखिरी सजो ॾाको न वेही सघियो इतिकाब में जेको हिकु राति हिकु ॾींहुं वेही थो इतिकाब में इहो बि तॾहिं मां मुस्तफ़ा सां जन्नत में गॾु हूंदो पर इहो नफ़ली अथव ॻाल्हि ॿुधायूं वञाव न चिटी रमज़ान जो पहिरियों ॾाको रहमत विचो ॾाको मग़फ़िरत आखिरी ॾाको जनम को आज़ादी जो ॾाको आहे ॿुधो कंबर जा मुस्लमान भाइरो इम्तियाज़ वटि मुंहिंजी तकीर अथव सॼी रमज़ान जे मौज़ू ते गौरात कई मुंहिंजो 400-500 तकीर पहिरियां हूंदी हुन वटि आमिर हिंद वटि आहे हाणे हिन वटि 30 साल अलहमदुलिल्लाह हलियो आहे मुंहिंजी त कंबर जे हर जलसे हर मस्जिद में बयानु थियल आहे हे अल्लाह जो क़ुर मथे जा सिर्फ़ु ख़ुदा का दिल में इहो आहे त नबी साईं सारी उमत खे हिदायत मिले मां हिन जे गॾु बि न आहियां रज़ा रब्बा ॾींदो अॻी राति पने आकिलुम राति शिकाब मोटरसाइकिल लाइ मां जो आराम थो कयां पर मुंहिंजी नसरी जमात कंबर सां मुंहिंजी दिली मोहबत आहे 10 मिंट मां पाण जो मान ख़त्म करण वारो आहियां रमज़ान में नफ़िल पढ़ो त मिले फर्ज़ जो सवाब हिकिड़ो फर्ज़ पढ़ो जमायत सां गॾु त मिले 70 फर्ज़ जो सवाब अब ईअं न रमज़ान शरीफ़ जो जेको हिकिड़ो फर्ज़ पढ़े अल्लाह पाक उनखे ॾिए थो 70 फर्ज़नि जो सवाब अलिफ लाम मीम खां क़ुर पाक जी तलावत शुरू कई रमज़ान जे 27-29 रोज़े ताईं सॼो क़ुर जो ख़त्म कढी वियो अल्लाह ताला उनखे क़ुर पाक जे 70 ख़तम जो सवाब थो ॾे ॻाल्हि सम्झव न हिकिड़ो क़ुर जो ख़त्म कढे रमज़ान में ॼण 70 ख़त्म कढे के आलम के मिस्किन खे हिकु वॻो वठी ॾिनव रमज़ान में ॼण 70 वॻा ॾिनव रमज़ान जो महीनो इंतहाई बरकत वारो महीनो आहे रुठल वगे प्रचारो महीनो आहे हदीस में अचे थो जॾहिं रमज़ान शरीफ़ जो चंड बीहंदो आहे जन्नत जो हूरा रब खे अद कंदो अल्लाह असांखे घोट उहे ॾिजाए जेके तुंहिंजे हुकुम ते रखनि था रमज़ान शरीफ़ जा रोज़ा हदीस में अचे थो जॾहिं चंड बीहंदो आहे रमज़ान शरीफ़ जो अल्लाह ताला कब्रनि जे मथां कब्र जो अज़ाब माफ़ करे छॾींदो आहे त कब्रस्तान जा सुतल बाना रब खे लुकंदा आहिनि अल्लाह असां त कब्र जे अज़ाब जे बेहोशी में आसीं अॼु असांजे मथां कब्र जो अज़ाब माफ़ कयो वियो आहे रब तो फरमाए अची वियो आहे रमज़ान जो महीनो इन जे करे मां तव्हांजे मथां कब्र जो अज़ाब माफ़ कयो आहे यादि रखो रोज़ा रखो नथा रखी सघो जेके रहिजी विया कज़ा करे रखो पर को कैंसर जो मरीज़ आहे को शुगर जो मरीज़ आहे को ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे रोज़ो रखे थो जान के खतरो आहे डॉक्टर झलनि था त पोइ ॿिए खे रोज़ो रखाए दाल बसर रुकी सुकी सेरी इफ़्तारी में थोरे ग़रीबा रोज़ो रखाइणो आहे साईं जई दाल मां पुछो घर जा 12 भाती हिन 4 भाती बीमार हूंदा बीमारनि खे सिहत रहे ॻाल्हियूं आम नथियूं बयान कयूं वञनि साईं वेठो आलिम पर ॿुधो जेकॾहिं घर में 10 भाती 2 भाती बीमार आहिनि 12 ई महीना दवा था खाइनि कज़ा बि करे रोज़ो नथा रखनि छा हुकुम आहे हिन साल घटि में घटि महांगाई आहे 10,000 रुपया घटि में घटि ॾियो जेको रोज़ो नथो रखे न कंहिंखे 10,000 रुपया ॾियो 12,000 तव्हां पेन पनो खणी एतिरी साहब हिसाब कनि त रोज़े खोलण वक़्तु रोज़े सुहिण वक़्तु रखण वक़्तु सुहिण वक़्तु केतिरो ख़र्चो कंदा हिकिड़ो माण्हू सॼे रमज़ान में केतिरो खाईंदो घटि में घटि 40-50,000 खाईंदो हे बि खावां ॿिए खे रोज़ो रखाईंदो साईं बसि 7,000 खोलंदी मां मुफ़्त खां पुछी आयो आहियां ठीक है तू जेतिरो पाण खाईंदा ओतिरो त ॾे न जेका पाण पसंदि करे ॿिए खे ॾे जेको मुफ्ती साहिब साईं वेठो आहे वॾो आलिम आहे पुछो साईं मां रोज़ो नथो रखां मां रोज़े जा केतिरा पैसा ॾियां महांगाई आहे हिन साल थोरो इज़ाफ़ो अथव रोज़े जा रोज़ा रखिजो ऐं हिन सां गॾु ॿी इहा ॻाल्हि थो कयां जेकॾहिं पैसा नथा ॾियो त पोइ अदाही मां दाल आहे बसर पटालो मां बि रोज़ो हिन ते रखियो आहे ग़रीबी हाल आहे बीमार आहे फलाणो उनजे हिसाब सां रोज़ो रख वरी रोज़े खोलण वक़्तु उनजी ख़िदमत कयो बाबा ईअं रमज़ान जो हिकु महीनो रोज़ा शवाल जा शबी अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ जो तव्हांखे सॼे साल जे रोज़नि जे बराबरि सवाब ॾींदो किशमिश शुवारनि जे हिसाब सां फितरो कोई नथो कढे मलाइकत जी फितरो कढंदा हा लेखो कर त साईं 15,000 फितरो केरु कढे बाक़ी लख करोड़ ख़र्चनि इहो फितरो ग़रीबनि खे जो सरहदी वारा जेके खरपती आहिनि उहो किशमिश जे हिसाब सां फितरो करनि ग़रीब इहो उन हिसाब सां ॾे पैसे वारो माण्हू कणक जे हिसाब सां फितरो ॾे त रोज़ा थी वेंदा पर तोखे रब ॾिनो आहे फितरो कंहिं ग़रीब खे जो 30,000 मिले त हुनजी ईद कीअं थींदी ओ कंबर जा मुस्लमान भाइरो सरंदी वारो रब तव्हां
तव्हांखे नवाज़ियो आहे, रब ॾिनो अथव, केतिरो खाओ खपायो था, फितरो क़िस्म जे हिसाब सां जेको आहे सो कढो त ग़रीबनि जी ईद थिए, ग़रीब दुआऊं कंदव। रमज़ान जी फज़ीलत तमामु वॾी आहे। आख़िरी ॾाको आयो, बसि आख़िरी ॻाल्हि मुंहिंजे वाइद जी बि, आख़िरी ॾाको रमज़ान जो आयो, पोइ रोज़ो 23 हो या 25 आख़िरी ॾाको दिलि सां ॿुधो। जिब्रील आयो नबी साईं जे ख़िदमत में, साईं कल्ह चंड बीठो हो रमज़ान जो, अॼु चंड बीहण वारो आहे शवाल जो, जंहिंमें दरवाज़ा दोज़ख जा बंदि आहिनि, नफ़िल पढ़े त मिले फर्ज़ जो सवाबु, हिकु नेकी करे त 7 नेकियुनि जो सवाबु आहे। ॿुधो कंबर जा मुस्लमान ॿाहिरो, जेकर सॼो साल रमज़ान शरीफ़ हुजे या इमामुल अंबिया नबी साईं सभु जो सलाह रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत ॿुधी जिब्रील खां रोई वेठा, हेॾे निहारियो, हीअं नबी साईं रोई दुआ घुरी, मुंहिंजा अल्लाह जेकर सॼो साल रमज़ान शरीफ़ करियां, मुंहिंजा अल्लाह त मुंहिंजो हिकिड़ो बि उम्मती जा उम्मती जनम जी बाहि में न वञे हा। अल्लाह ने फरमायो, मुंहिंजा रसूल मुंहिंजा पिया नबी, तुंहिंजी दुआ मुंहिंजे अर्श खे लोॾे विधो। मां ईअं चवंदो आहियां मिक साहिब जो बयान बि आहे, तुंहिंजे रोअण जो मां अल्लाह वटि वॾो क़दुर आहे, बराबरि हीअ तुंहिंजी उम्मत तोखे प्यारी आहे। ठाहियो मां तमान हे मुंहिंजा माना मूंखे प्यारा आहिनि, ख़ालिक़ मां रब आहिनि, ख़ालिक़ जी माना पैदा कंदड़, साईं ईअं रब जी माना पालनहार। रब तो फरमाए, मां जेकॾहिं सॼो साल पंहिंजे ॿारनि जे मथां रोज़ा रमज़ान जा फ़र्ज़ कयां, रखण वारा रखंदा पर न रखी सघंदा, सॼो साल वॾो टाइम आहे, कॾहिं सिहत मदन करे बीमारनि मां ठाहियो त मान न रखी सघंदा, हेॾे निहारियो। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा रसूल मुंहिंजा पिया नबी, तव्हांजो जो मां अल्लाह वटि वॾो क़दुर आहे। नबी साईं की उम्मत ॾाढी प्यारी हुई, मके पाक में उम्मत यादि, बदर में उम्मत यादि, ताइफ़ में उम्मत यादि, मेराज ते विया बि उम्मत यादि, वेंदे वेंदे बि दुआऊं घुरंदा विया, अल्लाह तोखे मुंहिंजे उम्मत जी पारत आहे। अॼु नबी साईं सां तुंहिंजी दिलि लॻे नथी, ॾाढ़ी तो कूड़ाए, पटको वयूं, पटका विया, कपिड़ा सुन जे उबतड़, चङा भला शादियुनि जे मौके ते दूल्हा वीडा शरनायूं, आख़िरी वक़्तु अचल ख़ात्मो ईमान ते थिए। ए वाइद रस्म थी विया, रस्म न कयो, अमल कयो, अमल सां मिलंदव जन्नत। अल्लाह ने फरमायो, मुंहिंजा रसूल मुंहिंजा प्यारा नबी, मां तुंहिंजी दुआ खे क़बूल थो कयां, सॼो साल रोज़ा फ़र्ज़ नथो कयां, बाक़ी मां रब तोसां वाइदो कयां थो, जेके मुंहिंजा बाना तव्हांजो मदी रखंदा, हिकिड़ो महीनो रोज़ा रमज़ान जा मां अल्लाह सवारींदो मान सॼे साल जे बराबरि। चओ इंशाअल्लाह रोज़ा रखबा, अस्तग़फुर घणे में घणो कयो, सभु पढ़ो सल्लल्लाहु अला मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुआ है अल्लाह ताला ने जलसे के हिदायत जो ज़रियो बणाए, निजात जो ज़रियो बणाए। अल्लाह को दुआ है कि अल्लाह हिते गॾु कयो, अरब साईं जन्नत में घर फरमाए। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह।